अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खुसरो ऐं अवां ॾिसी शाहिद खुसरो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ वीडियो में तव्हांखे ख़ुशि आमदीद। कल ई दोस्तों मां तव्हांखे ख़बर ॾेई छॾी हुई ऐं फरज़ंद मलिक खजू साहब इहो अनाउंस कयो हुयो त 2 अप्रैल कल ख़ैर सां मुकमल थी आहे। कल या मुंहिंजे ख़्याल में 8 या 9 बजे मुंहिंजे ख़्याल में अपडेट आई हुई इन जी फरज़ंद मलिक खजू साहब जी, ऐं सुबुह सां 6 बजे मां पंहिंजी वीडियो अपलोड कई। वरी फरज़ंद मलिक जी खजू साहब जी जॾहिं अपडेट आई उन खां पोइ वरी मां हिकु ॿीहर वीडियो उदासी टीवी ते अपलोड कई, ऐं उन खां पोइ जेको आहे फरज़ंद मलिक खजू जो बयान बि मूं पंहिंजे चैनल ते हलायो हुयो, वीडियो कॉल वारो, जंहिंमें ॿुधाए रहियो हुयो त ड्रामो किथे पुॻो आहे। सॼी अपडेट यकीनन तव्हां उहा ॾिठी आहे। जे तव्हां न ॾिठी आहे त उहा वीडियो हेठों फरज़ंद मलिक खजू जो पंहिंजो बि इन चैनल शाहिद खुसरो ब्लॉग ते हेठां पियो आहे, उन खे हाणे वञी ॾिसो ऐं उहो वीडियो पूरो ॾिसो। उन में जेको आहे हू पूरी जेको आहे न ॻाल्हि ॿुधाए रहियो आहे त ज़ुलाब ड्रामो किथे पुॻो आहे। सॼी अपडेट तव्हां उहा ॾिठी आहे या न ॾिठी आहे, हाणे वञी ॾिसो। वीडियो ख़ुदि फरज़ंद मलिक खजू साहब ॿुधायो आहे। हाणे आहे डायरेक्टर जी ॻाल्हि, इन ते यकीन करणु असांखे आसानी थींदी। ऐं हाणे अॼु जेका गुफ़्तगू कंदासीं दोस्तों, अॼु ज़बरदस्त ऐं जेको आहे ड्रामा रिव्यू कंदासीं। अॼु जे बारे में बि हिकु बहितरीनु अपडेट्स ऐं उन्हनि ते बि फरज़ंद मलिक खजू साहब जेका ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे बि ॻाल्हियूं थोरी एक्सप्लोर कंदासीं ऐं उन्हनि जो बि थोरो जाइज़ो वठंदासीं ऐं तव्हांजे साम्हूं घणो कुझु अॼु मां शेयर करण वारो आहियां। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। थी सघे दोस्तों नंढिड़ो अर्ज़ु आहे, हिन वीडियो खे हाणे लाइक करे छॾियो ऐं शाहिद खुसरो ब्लॉग खे सब्सक्राइब ऐं बेल आइकन खे आल ते कंदा कयो। जेका घंटी आहे इन खे चंद्री खे आल ते न कंदो नोटिफिकेशन न मिलंदो आहे। महिरबानी कंदा कयो, इन खे आल ते कंदा कयो। अॼु तव्हांजा कमेंट बि पढ़ंदासीं सभु कुझु, ऐं तव्हांजा जेका बि सुवालनि जा जवाब आहिनि उहे सभु मां इन वीडियो में शेयर कंदुसि। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, हीअ तफ़सील वारी वीडियो हूंदी आहे। इन में माशाअल्लाह असां जेको आहे न वरी गहराई सां ड्रामनि जा जेको आहे न रिव्यू कंदा आहियूं। नंढड़ी वीडियो में 1 मिंट जी वीडियो में त उहा हेडलाइंस हूंदी आहे, जल्दी जल्दी जेका असां ॿुधाए छॾींदा आहियूं, लेकिन उन में तफ़सील ऐं गहराई में न लही सघंदा आहियूं ऐं तव्हांखे बि पूरी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे। इन जे लाइ मां हिन जेको आहे चैनल ते गहराई सां हर ॻाल्हि कंदो आहियां, हर ॻाल्हि जी गहराई में वेंदो आहियां ऐं अजरक इन्फो या उदासी टीवी ते हेडलाइंस तव्हांखे ॾींदो आहियां। तव्हां ॿुधो ताज़ी गर्मा गर्म ख़बर, सभ खां तकड़ी ख़बर मां उते ॾींदो आहियां ऐं जेको आहे सभ खां पहिरियां अपडेट्स मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे मां उते ॾेई छॾंदो आहियां। ऐं छाजे करे हीअ जेका वीडियो हूंदी आहे हिन खे शूट करण में, हिन खे वरी एडिट करण में, वरी अपलोड करण में, छो जो वॾी वीडियो हूंदी आहे इन खे थोरो टाइम लॻी वेंदो आहे। मां चवंदो आहियां का अपडेट मिस थिए इन लाइ उदासी टीवी ऐं अजरक इन्फो चैनल खे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। गर्मा गर्म अपडेट्स तव्हांखे उते मिलंदी रहंदी। मज़ाक कयां थो, ताज़ी अपडेट्स हिते बि ताज़ी आई न, हिते पुराणी अपडेट्स आहे, हिते तफ़सील वारो कमु आहे ऐं तव्हांजा कमेंट्स सभु कुझु हिते पढ़ंदो आहियां। अॼु हलूं था दोस्तों पंहिंजी अपडेट जी तरफ़। कल्ह जेका फरज़ंद मलिक खजू साहब चयो त 2 अप्रैल मुकमिल थी आहे, ॾाढी ख़ुशी थी, तव्हांखे बि असांखे बि ख़ुशी थी। ख़ैर सां 2 अप्रैल मुकमिल थी आहे। छाजे करे राति ॾींहुं फरज़ंद मलिक खजू साहब हिकु करे छॾी हुई ऐं खजू जी इहा कोशिशि हुई त मां जेको आहे जल्दी शूट करे वठां। हाणे मुंहिंजे ख़्याल 20 तारीख़ ॿुधाए थो, 3 अप्रैल जी तारीख़ जेको आहे न वरी शूटिंग कंदो 20 तारीख़ ते। दोस्तों हाणे कम से कम 40 या 50 किस्तूं जो जेको आहे डेटा हुननि वटि अची चुको आहे। हाणे दुलाब हिन महीने में मूंखे अंदाज़ो हली सघे थो या 10 तारीख़ जेका हिननि ॻाल्हि कई हुई या उन ते हलाए सघनि था या उन ते न हलियो त पोइ हिन महीने जे आख़िर ताईं मतां हलाइनि। अञा ताईं उन्हनि तारीख़ जेको आहे न हेॾे होॾे कई आहे, पूरी अनाउंस न कई आहे। लेकिन फरज़ंद मलिक खजू खां काफ़ी माण्हू पुछंदा रहिया दुलाब करे हलंदो, लेकिन हू ॻाल्हि खे टाल मटोल करे पियो ऐं हुनखे छाजे करे पूरी ॼाण न हूंदी आहे। मथां चैनल वारनि खे ख़बर हूंदी आहे, वीडियो पब्लिक करणु चैनल वारनि जे हथु हूंदो आहे, फरज़ंद मलिक खजू साहब जे हथु न हूंदो आहे। तारीख़ उन्हनि खे ख़बर हूंदी आहे जेका मथे वेठा डाउनलोड अपलोडिंग वारा चैनल वारा, हिननि जो कमु हूंदो आहे शूट करणु ऐं फरज़ंद मलिक खजू वारा झंग झर में वञी करे पंहिंजी शूटिंग मुकमिल कंदा आहिनि, पंहिंजी टीम खे संभालींदा आहिनि ऐं हिकु हिकु सीन शूट कराईंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां हीअ डेटा हितां शूट करे जेको आहे न हार्ड डिस्क में या USB डिस्क में जेको आहे मोकिले छॾींदा आहिनि मथे, ऐं मथियां कापी करे हुननि जी एडिटिंग कंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां हिननि जो कमु हलंदो रहंदो आहे। माशाल्लाह बहितरीनु ॻाल्हि आहे दोस्तों। जेको आहे दुलाब जा 50 एपिसोड लॻभॻि जेको आहे कंप्लीट थिया आहिनि। हाणे 3 अप्रैल 20 तारीख़ खां अॻिते शुरू थिए थो ऐं 20 तारीख़ बि परे न आहे दोस्तों। जेको आहे इहो 10, 12, 13 ॼणा गुज़रण में देरि न थींदा, इहे गुज़री वेंदा। वरी 3 अप्रैल मुकमिल थी वियो 75, 70 ताईं। मां ॿुधायां न छाजे करे हिननि जा एपिसोड नंढा हूंदा आहिनि, 24 मिंट जा। हवेली ड्रामे जा यानी केटिन वारनि जा जेको आहे न जेको एपिसोड वॾा हूंदा आहिनि, 31 मिंट, 32 मिंट, 28 मिंट एतिरा हूंदा आहिनि।
हुननि जी हिकु एपिसोड हिननि जा 2 एपिसोड बराबरि थींदा आहिनि। हाणे जेको आहे हवेली ड्रामे जा जेका स्पेल जेको डायरेक्टर आहे उन मूंखे इहा ॻाल्हि कई हुई, माण्हुनि सां राब्तो मुंहिंजो हलंदो रहंदो आहे मंज़ूर दानी साहिबु, उन इहा ॻाल्हि कई त मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी आहे मां पूरो स्पेल मुकमिल कयां। 25 एपिसोड खां घटि चई मां मुकमिल न कंदो आहियां, हिकु स्पेल में 25 जेको आहे एपिसोड ईंदा आहिनि। चई ॿिया जेका डायरेक्टर आहिनि उहे 20 एपिसोड बि मुकमिल करे उनखे हिकिड़ो स्पेल जो नालो ॾेई छॾींदा आहिनि, के 25 पंहिंजा पूरा कंदा आहिनि। लेकिन हुननि जा जेको आहिनि एपिसोड वॾा आहिनि, तव्हां ॾिसो न 31 मिंट जा आहिनि, ऐं जेको आहे केटिन वारनि जा, ऐं जेको सिंध टीवी वारनि जा 24 मिंट 22 मिंट 25 मिंट 23 मिंट 26 मिंट ताईं मुश्किल ताईं को हूंदो आहे। हिते इन्हनि जा जेको आहे न वीडियो जो टाइमिंग एपिसोड जी एतिरी हूंदी आहे, इन्हनि जा नंढा एपिसोड हूंदा आहिनि। बहरहाल इहे वरी उन्हनि जी मर्ज़ी, इहे शूट करण में बि ईज़ी आहे, आसानी आहे। हुननि जा एपिसोड वॾा आहिनि, हुननि खे शूट करण में बि टाइम लॻे थो, छाजे करे हुननि जो हिकिड़ो एपिसोड हिननि जा 2 एपिसोड बराबरि वञी तॾहिं बीहनि था, थोरो फ़र्क़ु पवे थो। त शइ इहा वजह हूंदी आहे, ॿी का वजह न आहे। ऐं ॿियो तव्हांखे मां इहो ॿुधायां दोस्तो त यकीनन मुंहिंजो अंदाज़ो आहे त 10 महीननि जी लॻभॻि आख़िर में विच में या 10 तारीख़ ते जे न हलियो, पहिरियों त 10 तारीख़ ड्रामो हलंदो जेको हिन ॻाल्हि कई आहे, लेकिन मूंखे यकीन न आहे, मूंखे शक आहे न त अॻिते पोइ हिन ड्रामो हली सघे थो कहिड़ी बि तारीख़ में, हिन महीने जी आख़िर में बि हली सघे थो, या 11 महीने जी 10 तारीख़ ते। हाणे इन खे ॾिसणो पवंदो, ख़ुदा थो ॼाणे। पुरमो ते इतबार कयो, जंहिं ॾींहुं पुरमो अची वियो, थी सघे थो जेसीं ताईं मां वीडियो ठाहे जेको अपलोड कई हुजे, जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हुजो तेसीं ताईं मतां पुरमो अची बि वियो हुजे। ईअं बि थींदो आहे न, पुरमो हिन टाइम ते त न आहे आयो, मूं जेको आहे चेक कयो आहे मतां, बाद में अची बि वञे कहिड़ी ख़बर आहे। बहरहाल अची जल्दी वेंदो, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे तमामु जेको आहे जल्दी जो पुरमो अची वेंदो। जे पुरमो जल्दी अची वियो त कमु पोइ ओके आहे दोस्तो, गुड आहे कमु। ऐं दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां त इहो हवेली ड्रामे जी बि कहाणी त ज़बरदस्त थी चुकी आहे हिन टाइम। ऐं पीर अमजद मुसीबत में आहे गोरी वारे चकर में, ऐं सुराब जेको आहे साबुत वारे चकर में जेको आहे हथीको लॻो पियो आहे। यकीननि अॼु राति 55 एपिसोड बि तव्हां ॾिसी विया हूंदव, ऐं जेको आहे 54 बि ॾिसी छॾी आहे। लेकिन ॿिए तरफ़ जेको आहे जागीर ड्रामो बि जेको आहे VIP थी चुको आहे, जेको हशमत ख़ान मज्जू खां फाथो आहे। मज्जू पिस्टल खयूं घुमंदो थो वठे ऐं ज़लील ऐं ख्वार करे छॾियो अथई। ऐं मज्जू हिकु जोशीलो इंसानु आहे, गुस्से वारो इंसानु आहे, इन जे करे जेको आहे हशमत ख़ान खे भडोड़ाए पियो। तव्हां ॾिठो हुयो मतां हाणे 4हीं एपिसोड अची वई हुजे, एपिसोड सिर्फ़ु जेको आहे न 22 वरी हुई जेको आहे केटीएन वारनि जी, तॾहिं जेको आहे जागीर जा एपिसोड बंदि थिया हुया। न जागीर ड्रामो बंदि थिए न जागीर जा ॿिया ड्रामा, हाणे हवेली बि हली वियो आहे, सभु ड्रामा वरी स्टार्ट थी विया आहिनि पंहिंजे साॻी रूट ते, साॻी रूट परमिट ते हाणे हलंदा रहंदा। हाणे इहे बंदि न थींदा, इहो मां तव्हांखे ॿुधायां। पर ग़ुलाम हुसैन बि ज़बरदस्त थी चुको आहे। ग़ुलाम हुसैन में तव्हां ॾिठो दोस्तो जेको आहे ड्रामे में हाणे अज़ारो चकर, सिदरारो चकर, ऐं वरी ॿियो सिकंदर माण्हू गॾु करे थो ऐं सोढे खे दावत ॾिनई, हुन सां दावत उहा क़बूल न कई। यकीननि हिन टाइम जंहिं टाइम मुंहिंजी तव्हां वीडियो ॾिसी रहिया आहियो, हिन टाइम 37 एपिसोड अची वियो हूंदो, ग़ुलाम हुसैन जो घणो करे अची वियो हूंदो, ऐं थी सघे थो न बि आयो हुजे। छाजे करे अॼु मां जॾहिं वीडियो शूट करे रहियो आहियां, अॼु जुमो आहे ऐं जुमे जी शाम जो मां करे रहियो आहियां, यानी छंछर जी राति जो मां शाम जे माना वीडियो अपलोड कंदुसि। छंछर जो सुबुह जो शाम जो शूट थी रही आहे। अहिड़े हिसाब सां राति जो देरि मथे ड्रामो त अची वेंदो, अञा ड्रामे जो टाइम थियो न आहे। बहरहाल मां इहो तव्हांखे ॿुधायां दोस्तो, तव्हांखे सभ खां वधीक चंड ग्रहण बि हाणे मज़ो ॾेई वियो आहे। चंड ग्रहण जी कहाणी बहितरीनु थी चुकी आहे। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां, अॼु जेका मां तव्हां सां वाज़े कंदुसि दुलाब जी, दुलाब में हिन जेको रबन यानी आज़म मेंगोल जो किरदारु हिते अनोखो आहे, अलॻि आहे। ऐं कुझु ॻाल्हि दोस्तो फरज़न मलिक खजू जी मूंखे हिकिड़ी न वणी, जॾहिं फरज़न मलिक खजू वीडियो जेको वीडियो ते ॻाल्हाए पियो, लाइव वीडियो ते वीडियो मूछलियो आहे चैनल ते पियो आहे, उन में इहा ॻाल्हि करे पियो त हथियार कल्चर ते माण्हू तनक़ीद करनि था, उनखे शर्म अचणु खपे। इहो ग़लति लफ़्ज़ ॻाल्हायो अवाम, सॼी सिंध जी अवाम खे। फरज़न मलिक खजू साहिबु हेॾो वॾो डायरेक्टर आहे, लेकिन वॾे डायरेक्टर खे अहिड़ा गुथा लफ़्ज़ न ॻाल्हाइणु खपनि। कंहिं ॿिए तरीक़े सां चवे हा यार तव्हां जेको आहे इन शइ खे जेको आहे इन खां सवाइ को माण्हू असांजा ड्रामा न ॾिसंदो, ईअं खणी ॻाल्हि करे हा बसि। ऐं सिधो उहो वीडियो पई आहे मुंहिंजे चैनल ते, सिधो ई चवे थो इन्हनि माण्हुनि खे शर्म नथो अचे जेको असांजे तनक़ीद करनि था। यानी सॼी सिंध जी अवाम खे चई वियो। अवाम उते छाजे करे जंहिं टाइम वीडियो करे पियो लाइव, हेठो माण्हू कमेंट लिखनि पिया न हथियार कल्चर तव्हां छो था ॾेखारियो, उन्हनि खे सिधो चई ॾिनई
ईअं न करणु घुरिजे। इहो जेको आहे न तालीम जी मुंहिंजे ख़्याल में तालीम जो कमी आहे। मां ईअं नथो चवां जेको खजू जी तालीम में कमी आहे, लेकिन उन में आहे कमी ज़रूरु, अहिड़ो लफ़्ज़ न चवे आहे। वीडियो हाणे बि सबूत हेठि पियो आहे, मतिलबु तव्हां मुंहिंजे मथां गुसो कयो, इहो वीडियो वञी ॾिसो। छा हाणे सॼी आवाम खे चई छॾी, उन्हनि माण्हुनि खे शर्म अचे। ज़ाहिर ॻाल्हि आहे 80% जेको आहे सिंध जी आवाम हथियार कल्चर जे ख़िलाफ़ु आहे, सभिनी खे चई छॾियईं। ईअं न करणु घुरिजे, इहो ग़लति आहे। पर फज़ल मलिक खजू साहिबु कॾहिं कॾहिं अहिड़ा धोखा हणी वेंदो आहे। भलो माण्हू आहे, सुठो आहे, लेकिन ईअं न ॻाल्हाइणु। वॾो डायरेक्टर आहे, ईअं न कजे। हाणे ॾिसो न था, मंज़ूर दानी साहिबु हवेली ड्रामे जो केॾो वॾो डायरेक्टर आहे, केॾो वॾो अदाकार आहे। कॾहिं तव्हांजे साम्हूं लाइव ईअं आयो आहे, कॾहिं को गुथो लफ़्ज़ हुन ॻाल्हायो आहे? सुवाल ई पैदा न ॻाल्हाईंदो। छाजे करे? हू पुराणो अदाकार आहे, हू ई शेख सम्झे थो। हुसैन शेख बि न ॻाल्हाईंदो, कॾहिं बि न। ऐं सालू हुयो, कॾहिं कॾहिं उहो दुकान थो, लेकिन सालू डायरेक्टर उहो बि बहितरीनु हुयो, उन बि कॾहिं को अहिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हायो। उन हर को पंहिंजे हिसाब सां, लेकिन फज़ल मलिक खजू ईअं ॻाल्हाए वेंदो आहे। इहो ग़लति आहे, वधीक उन्हनि जी मर्ज़ी। इहा हिकिड़ी शइ मां नोट कई, मां तव्हांजे साम्हूं रखी। ऐं फज़ल मलिक खजू साहिबु इहो बि चए पियो, इंडिया जी मद्रासी फिल्मनि खे ॾिसो तव्हां, इंडिया फिल्मनि खे ॾिसो, हिकु लत सां 40 माण्हू उॾरी था वञनि। अड़े बाबा, वाक़ई हू त इंडिया जी फिल्म आहिनि, उहो हिते माण्हू लत हणी जेको आहे 40 माण्हू खे नथा उॾारे सघनि, उहो त कूड़ ज़ाहिर आहे न। बाक़ी जेको तव्हां हथियार ॾेखारियो था, हथियार ते हिते माण्हू तव्हांजा हथियार ॾिसी हथियार ते खणी सघनि था न, इहो त आसान कमु आहे न। इहो जेको आहे न असांजो कल्चर थींदो वञे थो, सिंधी माना हथियार कल्चर थींदो वञे। हथियार कल्चर खां परहेज़ करणु घुरिजे, तॾहिं माण्हू तनक़ीद कंदा आहिनि। हाणे मद्रासनि वारी फाइट त कोई करे नथो सघे हिते। जेका तव्हां ॾेखारियो था, इहे कमु हिते माण्हू करे सघनि था। तव्हां धाड़ा हणणु ॾेखारियो था, फुर कीअं थिए थी, वॾेरप कीअं थिए थी, ज़ुल्म कीअं थिए थो, इहो तव्हां खां माण्हू आराम सां सिखी। छो त मादरी ॿोली इहा ई आहे असांजी, इहो जल्दी सिखूं था। पोइ हथियार माण्हू जल्दी खणनि था, तॾहिं माण्हू तव्हां तनक़ीद करनि था खजू साहिबु। ऐं तव्हां वरी माण्हुनि खे चओ था शर्म नथो अचे। बाबा, कुझु रहम कयो आवाम ते। आवाम तव्हांखे पसंदि कंदी आहे, तव्हां वॾा अदाकार आहियो, कुझु रहम कयो। गुथा लफ़्ज़ तव्हांखे नथा ठहनि। ॿियो को ॻाल्हाए उन खे ठहे थो, लेकिन तव्हांखे नथा ठहनि। तूं त अञा डायरेक्टर आहे। वधीक मर्ज़ी आहे मालिक। दोस्तो, इहे हलूं था पंहिंजे अॼु जा कमेंट जी तरफ़। जेका कमेंट आया आहिनि उहे शामिलु कयूं, ऐं इन जेको मौज़ू ते मां ॻाल्हायो, इहो तव्हां इनजो जेको आहे न ॿुधी करे मूंखे हाल वाल ॾिजो। वीडियो यकीननि खजू वारी वीडियो तव्हां ॾिठी हूंदी, पोइ तव्हां कमेंट सेक्शन में लिखिजो। मां ॾिसंदुमि कमेंट सेक्शन में दोस्तनि छा लिखियो आहे। दोस्तो, उदासी टीवी ते बि हिकु ॿ कमेंट आया आहिनि, मूं अॼु उहे स्क्रीन शॉट खयां हुया, मां इहे बि शामिलु करे छॾियां। इक़्ताया साहिबु, जंहिंजो 15 यानी 125 125 जो पिक्चर लॻियल आहे, दिलि मोकिलियां, वॾी महिरबानियूं दुलाब ड्रामे जे हेठां। ऐं मोहम्मद हाशिम साहिबु दिलि मोकिलियां, क़ासिम खोसो साहिबु बि दिलि मोकिलियां, वॾियूं महिरबानियूं जानी। ऐं फ़िदा हुसैन साहिबु दिलि मोकिलियां, नवीद दर साहिबु दिलि मोकिलियां, महिरबानियूं। इक़्ताया साहिबु दिलि मोकिलियां, वॾियूं महिरबानियूं। ऐं ॿियो दोस्त आहे असांजो सरप्राइज़ बांगो, एॾी दिलि मोकिलियां, वॾियूं महिरबानियूं। नओं सब्सक्राइबर आहे। ऐं ॿियो जेको आहे मुशरफ बुगियो साहिबु लिखियो आहे, जी बिल्कुलु अव्हां सही था चओ। इहो उदासी टीवी ते 2-3 कमेंट आया जेका मूं नोट कया हुया। फ़िदा हुसैन लिखियो आहे, जेको आहे दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। हाणे हलूं था जेको आहे शायदि को ब्लॉग यूट्यूब चैनल ते जेका कमेंट आया आहिनि। अली नवाज़ भाउ लिखियो आहे, शायदि भाई आपके कुर्ब, वॾी महिरबानियूं। तव्हांजा बि कुर्ब जानी, तव्हां बि जेको स्टिकर मोकिलिया, लख कुर्ब तव्हांजी मुहबतूं आहिनि। ऐं तव्हां दिलि मोकिलिया काफ़ी सारा। अली नवाज़ भाउ, वॾियूं महिरबानियूं। राजा अली अबरो साहिबु लिखियो आहे, हवेली ड्रामो नथो हले, चवंजा कि हली वई कलोकी, चवंजा 55 हली वियूं था। बिल्कुलु तव्हांजो कमेंट मां लेट ते जेको आहे मूं वटि पुॻो आहे, हिते जेको आहे न वीडियो शामिलु थियण में, लेकिन हली वई कलोकी, कल 3 ॾींहुं वठी हलनि थियूं अथऊं। ऐं अॻिते सनारा पौड़ साहिबु काफ़ी दिलि मोकिलिया, वॾियूं महिरबानियूं जानी, ख़ुशि हुजो। असगर थीवो साहिबु दिलि मोकिलिया, काफ़ी सारा, वॾियूं महिरबानियूं जानी। फ़िदा हुसैन दिलि मोकिलिया। ऐं जेको आहे ॿिया कमेंट ॾिसूं कंहिंजा आया आहिनि। अब्दुल रऊफ़ साहिबु स्टिकर मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं सुहिणा। ऐं अली दीदार अली, इन बि दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानी जानी, कुर्ब सुहिणा कुर्ब। असगर थीवो साहिबु लिखियो आहे, केटिन वारनि खे पूरी टीम को सालगिरह मुबारक। ऐं माना जेको 22 वरी हुई केटिन वारनि जी, जेको अॻे ॾियारे मां वीडियो में ॿुधायो, उन्हनि खे मुबारक ॾिनी अथई। बिल्कुलु सुहिणा, तव्हांजूं मुबारकूं बसि तव्हां ॾिनियूं, उन्हनि वटि पुॻियूं। जिन्हनि में को ॿुधी रहियो हूंदो, बिल्कुलु तव्हांजा वॾा थोरा, वॾियूं महिरबानियूं। असगर थीवो साहिबु लिखियो आहे, ज़बरदस्त दादा, वॾियूं महिरबानियूं। असगर थीवो साहिबु, ख़ुशि सुहिणा, आबाद रहो। अब्दुल रऊफ़ लिखियो आहे, अदा मां इहो लिखियो हुयो, तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो आहे, ऐं मां चवां थो त इहा ॻाल्हि बि सही आहे जो तव्हां असांखे ॿुधायो, हाणे खे ख़बर पइजी वई।
ऐं उन ॾींहुं दोस्त कमेंट कयो हुयो त तव्हांखे वीडियो जेको तव्हां अपडेट ॾियो तव्हांजो कहिड़ो फ़ाइदो पवंदो आहे। वरी मूं उनखे ॿुधायो त असांखे बि यूट्यूब पेमेंट ॾींदो आहे। अहिड़े हिसाब सां उनखे हाणे उन जे बारे में वरी अधु जो कमेंट आयो आहे, अॻिते पढ़ूं था, अॻिते घणो कुझु लिखियो अथई। ऐं मां इहा ॻाल्हि कंदो हलां त तव्हां मुंहिंजो जेको आहे कमेंटूं नथा पढ़ो, छो अदा असांजो तव्हांजो वीडियो दिलि सां ॾिसंदा आहियूं ऐं ॿुधंदा आहियूं। इहो पोइ बि अलाए छो असांजो कमेंटूं तव्हां वीडियो शामिलु नथा करियो। बसि अदा तव्हां मर्ज़ी वरी असां कमेंट कोन कंदासीं। जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, चङो हाणे ख़ुदा हाफ़िज़, दुआनि में यादि ना। अब्दुल भाउ ॾिस तव्हांजो कमेंट अॼु पुॻो त मां बिल्कुलु शामिलु 2-3 कमेंट तव्हांजे शामिलु कया। नाराज़ न थियो, जेको बि भाउ नाराज़ आहे उनखे माफ़ी वठंदासीं सोणा। अहिड़ी का ॻाल्हि न आहे, तव्हां असांजा सुठा दोस्त आहियो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, का ॻाल्हि न आहे। अब्दुल भाउ वॾियूं महिरबानियूं, नाराज़ न थियो बाबा, तव्हां कमेंट सां कंदा रहो। जेको बि तव्हांजो कमेंट ईंदो इंशाअल्लाह शामिलु कंदासीं, नाराज़ न थियो सोणा। ऐं अॻिते ॿियो बि तव्हांजो कमेंट आयो आहे, अब्दुल भाउ लिखियो आहे बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, तालीम इंसान जी 3 अख आहे, अदा अलाह मुस्लमाननि खे कामयाबु कंदो। वॾियूं महिरबानियूं अब्दुल भाउ, बिल्कुलु तालीम जेको जागीर रामे ते मूं गुफ़्तगू कई तव्हां उनजे बारे में लिखियो आहे, वॾियूं महिरबानियूं। बिल्कुलु इंसान जी 3 अख आहे, वाक़ई तालीम वाक़ई 3 अख आहे इंसान जी, इहो सच आहे। ऐं अरशद कुंवर साहिबु दिलि मोकिलिया आहिनि ऐं सनाला पौट साहिबु लिखियो आहे जेको आहे दिलि मोकिलिया अथई, काफ़ी सारा वॾियूं महिरबानियूं। रियाज़ अहमद साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, लिखियो अथई ग्वादर से मैसेज कयो आहे। बिल्कुलु जेको अधो रियाज़ ग्वादर वियो हुयो, 2-3 ॾींहं कमेंट कंदो हुयो, वरी अॼु ज़ाहिर थियो आहे, अधे कमेंट कयो आहे। वॾियूं महिरबानियूं रियाज़ भाउ, ग्वादर खां तव्हां कमेंट कयो आहे, बलूचिस्तान खां महिरबानियूं। मोहम्मद आशिम साहिबु दिलि मोकिलिया आहिनि। अली नवाज़ साहिबु लिखियो आहे अदा अस्सलाम वालेकुम, उमेद ख़ैरियत सां हूंदा। अदा ही उर्दू अदो तव्हां सां ठीकु नथो करे। अली नवाज़ मंगरियो फराम कंडियारो सिंध, अलाह ताला अव्हांखे सलामत रखे, अलाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे। कल्ह जेका वीडियो वारी ॻाल्हि कई, जंहिं ॿिए हिकु यूट्यूबर मुंहिंजो तनक़ीद कई, उन जे ते मां गुफ़्तगू कई, अली नवाज़ भाउ उन ते लिखियो आहे अदा अहिड़ी का ॻाल्हि न आहे, असां सची नीयत जा माण्हू आहियूं, अगरि ठीकु नथो करे मां उनखे कल्ह बसि हिकिड़ी वीडियो में ॿुधाए छॾियो आहे। बसि उमेदु आहे वरी मूं ते को वीडियो को तनक़ीद वारो न कंदो हरू भरू, बाक़ी मां उनखे का अहिड़ी ॻाल्हि न कई आहे। बसि हुनजो शौक़ु हुयो, पंहिंजो पूरो करे पियो। वधीक हाणे सियाणो आहे, सिबतो आहे, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, सम्झण वारो हूंदो, सम्झी हिकिड़ी ॻाल्हि में वेंदो, वधीक मर्ज़ी जो मालिक आहे। ऐं अॻिते अस्सलाम वालेकुम शमन अली जतोई सऊदी अरब से, वॾियूं महिरबानियूं शमन भाउ, वॾियूं महिरबानियूं। सऊदी अरब में ख़ुशि हुजो, आवाज़ जो माशाअल्लाह, भलारे मुल्क में आयो बा। कॾहिं मके मदीने उमिरे हज ते वञो त असांजे बारे में दुआ घुरिजो, असां बि हज ऐं उमिरो कयूं, वॾी अॾां जी जेका असांखे बि ताक़त हूंदी आहे। वॾियूं महिरबानियूं। अरशद कुंवर साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, महिरबानियूं। ऐं अरशद कुंवर साहिबु ॿियो कैमरा लिखियो आहे जेको आहे न ॿी ॿोली में, या ॿोली सम्झ में नथी अचे, वॾियूं महिरबानियूं दा। ऐं बिलाल शेख साहिबु लिखियो आहे अदा बसि पेज रिकॉर्डिंग मुकमल थी वई आहे, फज़ल मलिक खजू ॿुधायो आहे। बिल्कुलु इहो कमु छाजे करे जेका मां कमेंट पढ़ियां थो, इहे अक्सर कल्ह वारा कमेंट आहिनि। वीडियो तव्हां अॼु मुंहिंजी ॾिसी रहिया आहियो, कमेंट कल्ह आया आहिनि, राति आया आहिनि। ऐं बिल्कुलु दा इहे कल्ह ई मूं बि ख़बर ॾेई छॾी, बिल्कुलु फज़ल मलिक खजू साहिबु ॿुधाए, वॾियूं महिरबानियूं बिलाल शेख साहिबु। अली नवाज़ साहिबु लिखियो आहे त तव्हां कॾहिं अचो कंडियारो त गॾु चांहि पियूं, अदा जॾहिं अचो त ज़रूरु ॿुधाइजां। बिल्कुलु बिल्कुलु दा, जॾहिं कंडियारो आयासीं, फ़िलहालु त कंडियारो कोन था अचूं, जॾहिं आयासीं ज़रूरु तव्हां सां राब्तो कंदासीं इंशाअल्लाह। ज़िंदगी रही त चवंदा आहिनि दुनिया गोल आहे, इंसानु किथे न किथे मिली वेंदो आहे। अली नवाज़ साहिबु तव्हां दुआऊं स्टिकर मोकिलिया आहिनि दुआनि जा, वॾियूं महिरबानियूं, अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। मुशरफ बुगी साहिबु लिखियो आहे अदा जंहिंजो कमु ज़बरदस्त हूंदो आहे न उन ते हमेशह तनक़ीद थींदी आहे ऐं इन जी कॉपी बि कई वेंदी आहे। ॾिसो किंग ऑफ पूरी दुनिया मुमताज़ मोलाई साहिब जो मिसाल बि अव्हां जे अॻियां आहे, उन ते बि बेगुनाह तनक़ीद कंदा आहिनि ऐं वरी उन जी कॉपी बि कंदा आहिनि। जन फ़नकारनि जंहिं तरीक़े सां 20 सालनि में न ॻायो, हाणे मुमताज़ मोलाई जो स्टाइल ॾिसी करे उन जी स्टाइल वांगुरु ॻाए रहिया आहिनि, कॉपी करे रहिया आहिनि। ऐं अदा अव्हां जी इहा यूट्यूबर हिसे ते बि न आहिनि ऐं उन्हनि जी औकात ई न आहे अव्हां सां बराबरी करण जी। किथे 23,000 सब्सक्राइबर, किथे 5,000। वॾियूं महिरबानियूं मुशरफ बुगियो साहिबु। बिल्कुलु इहो कल्ह वारी वीडियो ते जेको गुफ़्तगू कईसीं उन जे बारे में ॿुधाए थो। मां बि अधु इहा ॻाल्हि कई, मां उनखे ॾाढो सुठे नमूने सां वीडियो में सम्झाए छॾियो आहे। वधीक मर्ज़ी जो मालिक आहे, अलाह उनखे कामयाबु कंदो, ख़ुशि रखंदो, अलाह उनखे जेको आहे न सिधे पंहिंजे सिस्टम ते आणींदो। उहो पंहिंजो रिव्यू करे ड्रामनि ते असां बि रिव्यू कयूं था, पंहिंजो कम सां कमु रखे, वधीक मर्ज़ी जो मालिक आहे। वॾियूं महिरबानियूं, तव्हां एॾो वॾो मैसेज लिखियो मुशरफ साहिबु। ऐं असद अली खोकर साहिबु दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं, सुहिणा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। दोस्तो अॼु जा जेका बि कमेंट हुया मूं शामिलु करे छॾिया।
मुंहिंजे ख़्याल में को कमेंट रहियो न आहे, सभई मूं हिकु हिकु करे ॻोल्हे कमेंट मूं शामिलु करे छॾियां। ऐं मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी आहे को कमेंट मिस न थिए, को बि कमेंट मिस न थिए, सभु कमेंट जेको आहे न शामिलु थियणु घुरिजनि ऐं दोस्त असां रहिजी न वञनि। ऐं दोस्तो तव्हां खां बि जेका बि मां अॼु सुवाल कया आहिनि, जंहिंजे बारे में अॼु गुफ़्तगू कईसीं, इन्हनि ते तव्हां कमेंट लिखो। बिल्कुलु हिन वीडियो जे हेठां कमेंट लिखो ऐं वीडियो फुल ॾिसी करे कमेंट हेठां लिखो ऐं जेको आहे उनजे बारे में ॿुधायो। फज़ल मलिक खजूर जे बारे में ॿुधायो जेको असां ॻाल्हि कईसीं। ऐं तव्हां दुलाब ड्रामे जे बारे में तव्हांखे छा थो लॻे त कहिड़ी तारीख़ थींदो, तव्हांजो तजुर्बो ॾिसूं छा आहे। असां त पंहिंजा तजुर्बा हर शइ तव्हां सां जेको आहे न शेयर कंदा आहियूं। हर हिकु ॻाल्हि असां जेका हूंदी आहे तव्हां सां शेयर कंदा आहियूं, तव्हां खां नाहियूं लिकाईंदा। ॾिसूं हाणे तव्हांजो तजुर्बो छा थो चवे त ड्रामो कॾहिं ईंदो, 10 तारीख़ ते ईंदो, हिन महीने जी आख़िरी तारीख़ में ईंदो, या 11 महीने जी 10 तारीख़ ते ईंदो। इहो हाल तव्हां बि ज़रूरु लिखो कमेंट सेक्शन में, असां बि ॾिसूं, असांखे बि ख़बर पवे। माशाअल्लाह तव्हां बि जेको आहे रोज़ानो वीडियोज़ ड्रामा सभु कुझु ॾिसी रहिया आहियो, तव्हांजो ज़रूरु थोरो घणो तजुर्बो ई शायदि थियो हूंदो, पर असांजो एक्सपीरियंस इहो आहे दुलाब जो प्रोमो अची वियो त ड्रामो अची वेंदो। जे प्रोमो फ़िलहालु 10 तारीख़ खां अॻे न आयो त 10 तारीख़ ते ड्रामो न ईंदो, उन खां बाद में प्रोमो आयो त पोइ प्रोमो में ॿुधायो वेंदो त कहिड़ी तारीख़ ते ड्रामो अचिणो आहे। अहिड़े हिसाब सां उन्हनि खे कमु हलाइणो हूंदो आहे। हर को पंहिंजी कोशिशि में आहे। दुलाब ड्रामे वारा इहा कोशिशि करे रहिया आहिनि त सिंध TV ते को वॾो सोप सीरियल हलायूं। जीअं 2024 ख़तमु थियण ते अची वियो आहे, 2025 जी हाणे एंट्री थींदी, वधि में वधि 2 महीना बचा आहिनि 2025 खे दोस्तो। इन जे करे जेको आहे हाणे उनजी कोशिशि इहा आहे, 10 महीनो हले थो, 11 12 यानी 2 महीना मथियां 3 हली रहियो आहे, यानी इहे 3 महीना उन्हनि जी कोशिशि आहे त 2025 जी जीअं शुरूआति थिए त असांजो वॾो सोप सीरियल हलंदो रहे ऐं सियारो सॼो हले। उन्हनि जी इहा कोशिशि आहे मतां गर्मियुनि ताईं जेको आहे दुलाब हले। दुलाब जे एतबार न कयो, वॾो सोप सीरियल आहे, मेगा सोप सीरियल आहे। छाजे करे हिन में घटि में घटि 10 स्पेल पका हूंदा। 10 स्पेल पका आहिनि त 2500 250 एपिसोड थींदा। जे मथे स्पेल आहिनि त पोइ 12 स्पेल आहिनि त पोइ दोस्तो 300 जेको आहे एपिसोड थी वेंदा। आहे स्पेल ते ॾिसूं घणा स्पेल लिखनि था, उन्हनि जी जेको आहे न छा राय आहे, सॼी आहिस्ता आहिस्ता ख़बर पइजी वेंदी। ऐं उन्हनि जो पंहिंजो हर शइ जो जेको आहे न सिस्टम हूंदो आहे, पंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम हूंदो आहे। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अॼु तव्हां खां असां इजाज़त वठंदासीं ऐं तव्हांखे वेंदे नंढिड़ो मैसेज ॾींदासीं ऐं नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं। मैसेज न, नंढिड़ो अर्ज़ु कंदासीं हथ ॿधी। हिन वीडियो खे लाइक करे छॾियो। असांजे चैनल शाहिद खुशबू ब्लॉग खे दिलि सां सब्सक्राइब कयो, कावड़ में न बाबा, दिलि सां मोहबतनि सां। ऐं बेल आइकन खे आल ते कजो, न त नोटिफिकेशन तव्हां न ईंदो। हीअ चंडरी घंटी लॻाइणी पवंदी आहे आल ते। अगरि नथी लॻे त ख़ैरु आहे, सब्सक्राइब पोइ बि करे छॾिजो। ऐं पंहिंजी सुठी राय कमेंट सेक्शन में ॾींदा, कमेंट बॉक्स में लिखंदा। तव्हांजी जेका बि राय हुजे ऐं कमेंट बॉक्स में लिखो। सुभाणे वारी वीडियो में मां उहा शामिलु कंदुसि। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।